गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खैरपुनाथा शाह में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ज़िला दादू नई चूंडजी आयल सदर सैयद लाल शाह जे मान में शानदार आजियाणो तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब जो एहतमाम स्कूल जे हेडमास्टर अल्लाह राय खोसो ऐं उस्तादनि तरफ़ां कयो वियो। इन मौके ते सदर सैयद लाल शाह सां गॾु आयल नामवर वकीलनि हिम्मत अली गारही ऐं अब्दुल जब्बार बुगियो समेत समूरी टीम जो गुलनि जी वर्खा सां पुरवकार इस्तक़बाल कयो वियो। महिमाननि खे सिंधी सकाफ़त मूजिबि लुंगी अजरक सिंधी टोपी ऐं गुलनि जा हार पाराया विया। तकरीब में ख़िताब कंदे हेडमास्टर अल्लाह राय खोसो चयो त तारीख़ में पहिरियों भेरो खैरपुनाथा शहर जो नामवर वकील डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ज़िला दादू जो सदर चूंडजी आयो आहे, जेका सॼे शहर ऐं तालुके लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। हिन चयो त अहिड़ियूं कामयाबियूं नौजवान नस्ल लाइ हौसला अफ़ज़ाई जो सबबु बणजनि थियूं। सदर सैयद लाल शाह पंहिंजे ख़िताब में स्कूल इंतज़ामिया, उस्तादनि ऐं मुअज़्ज़िज़ महिमाननि जो दिलि जी गहराइनि सां थोरा मञिया। हिन चयो त हू ज़िले जे समूरे वकीलनि साहिबान जो शुक्रगुज़ार आहे, जिन वॾी अक्सरियत सां एतमाद जो इज़हार कयो। हिन वधीक चयो त इहा कामयाबी खे वॾी ज़िम्मेवारी आहे ऐं हू उमीदनि ते पूरो लहण लाइ भरपूर महिनत जारी रखंदो। तकरीब में गस्टा तालके सदर बशीर अहमद गाॾेई, गुलाम मुश्तबा जतोई, FI अब्दुल रज़ाक बबर, अल रखियो कोसो, हाफिज़ अहमद बबर, गुलाम मोहम्मद बबर, नज़ाकत अली सोलंगी, अल्ताफ सुमरो ऐं ॿियनि मौज़ शख़्सियतनि शिरकत कई।